प्रोग्राम द इन्वेस्टिगेशन में मावा जो मेज़बान अब्दुल खालिक मंगी प्रोग्राम में गाल कंदासीं त ठुल में पुलिस पारां मुक़ाबलो ॾियाराए जेको आहे सदाम लाशारी खे क़तल कयो, जॾहिं त नौजवान जे मथां को बि केस न हो। ऐं इहा ॻाल्हि जॾहिं सोशल मीडिया ते वायरल थी त पुलिस पारां जेको हीउ मुक़ाबलो ॾियारायो आहे त सदाम लाशारी सोशल वर्कर आहे, उनजे मथां को बि केस दाख़िल न आहे थियल। जंहिंखां पोइ IG सिंध पारां हिन वाक़े जी जेका आहे कमेटी जोड़ी SSP लाड़काणो डॉक्टर मोहम्मद इमरान ऐं SSP शिकारपुर अमजद शेख खे शामिल कयो। उन्हनि खे 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो चयो, जॾहिं त मावा खे इहो ई ॿुधाईंदो हलां त सदाम लाशारी मथां 1 ॾींहुं अॻु मोटरसाइकिल चोरीअ जी जेका आहे उहा FIR दाख़िल कई वई, जॾहिं त उनखे मसण होटल तां गिरफ़्तार कयो वियो, जिते सवे माण्हू उन होटल ते वेठल हुआ। उन्हनि बि ॾिठो त पुलिस उनखे गिरफ़्तार करे वञी रही आहे। जंहिंखां पोइ जेको सदाम लाशारी आहे उनखे ठुल जे 1 सेक्शन थाणे ते रखियो वियो, जिते उनजे वारसनि सां डील करण जी कोशिशि कई वई, पर उनजे वारसनि इहो चयो त हू ग़रीब आहिनि ऐं हू पुलिस खे पैसा नथा ॾेई सघनि। जंहिंखां पोइ जेको सदाम लाशारी आहे उनखे जेकमाबाद जे 1 थाणे ते रखियो वियो, जितां बि पुलिस पारां उनजे वारसनि सां डील करण जी कोशिशि कई, जॾहिं त उनजे वारसनि इनकार कयो त हू ग़रीब आहिनि, हू पैसा नथा ॾेई सघनि। जंहिंखां पोइ हिकिड़ो जुड़तू मुक़ाबिलो ॾियाराए उनखे सदाम लाशारी खे क़तल कयो वियो। जॾहिं त सिविल सोसाइटी या ठुल में जेके सान्यावंद आहिनि या अदीब लेखक आहिनि, उन्हनि जो इहो चवणु आहे त सदाम लाशारीअ जा जेके वारिस आहिनि उहे चवनि पिया त सदाम जे जिस्म ते जेको आहे तशद्दुद जा जेके निशान आहिनि उहे बि जेको आहे त ज़ाहिर हुया। ऐं उन सां गॾोगॾु कुझु ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त सदाम लाशारी खे पुलिस तशद्दुद दौरान जेको आहे त मारियो, जंहिंखां पोइ उनखे कंहिं हंधि वठी वञी हथ में पिस्टल रखी ऐं उनजे जेको आहे त 4 फायर हयां ऐं कूड़ो मुक़ाबिलो ॾियारायो त पुलिस मुक़ाबले में हीउ नौजवान मारिजी वियो आहे। सिविल सोसाइटी पारां इन ॻाल्हि खे सोशल मीडिया ते खयो, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ जेका शहर आहिनि उन्हनि में बि एतिजाज थिया। सिंध जे राजधानी कराची में बि जुमे वारे ॾींहुं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां एतिजाज कयो ऐं उन्हनि IG सिंध खां इहो मुतालबो कयो त हिन समूरे वाक़े जी जेका आहे जांच कई वञे ऐं मुलविस पुलिस एहलकारनि ऐं SHO ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। छाकाणि त हिकु तरफ़ पुलिस ते माण्हुनि जो एतमाद घटि रहियो आहे, सिंध में अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बि पुलिस खां कंट्रोल में नथी अची सघे ऐं मुसलसल माण्हू जेको आहे त एतिजाज बि कनि पिया। ॿिए तरफ़ पुलिस में मौजूदु अहिड़ी कारियूं रेडियूं जेके कंहिं नौजवान खे खणी वञी उनजे वारसनि सां डील कनि था, जेकॾहिं उन्हनि खे उहे पैसा नथा ॾियनि त उन्हनि खे ईअं बेदर्दीअ सां मारियो पियो वञे। ऐं हीउ ताज़ो वाक़ियो ठुल में पेश आयो आहे, जंहिंमें सदाम लाशारी जेको नौजवान ॿुधायो पियो वञे, जंहिंजी उमिरि 24 खां 26 साल ॿुधाई पई वञे, हू सोशल वर्कर हो, ख़ासि करे सोशल मीडिया ते हू घणो एक्टिव हुयो। ऐं पुलिस पारां उनखे 3 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो ऐं बाद में उनखे मुक़ाबिलो ॾियाराए क़तल कयो वियो। जॾहिं त हिन वक़्तु बि उनजे वारसनि वटि को बि सियासी नुमाइंदो या को जेको चूंडियल नुमाइंदो उते न आहे पहुतो, जॾहिं त उनजा वारस मुसलसल एतिजाज कनि पिया। इन समूरे मामले ते असीं ठुल जे सिंध TV रिपोर्टर सरमद खे वठंदासीं टेलीफोन ते। अस्सलाम वालेकुम सरमद। वालेकुम सलाम अब्दुल खालिक। सरमद, इहो ॿुधाइजो त सदाम लाशारी खे पुलिस पारां मुक़ाबिलो ॾियाराए क़तल कयो, जॾहिं सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि वायरल थी, मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां इन ॻाल्हि जी मज़म्मत कई, जंहिंखां पोइ हिन वक़्तु जेको पुलिस आहे उन ख़िलाफ़ु IG सिंध पारां बि हिकु कमेटी जोड़ी आहे, जंहिंमें SSP लेवल जे 2 ऑफिसरनि खे उन में रखियो वियो आहे, जंहिंमें SSP शिकारपुर ऐं SSP लाड़काणो। तव्हां ॿुधाइजो त सदाम लाशारी सोशल वर्कर हुयो ऐं हुन सां गॾोगॾु ठुल में हुनजो कहिड़ो किरदारु हुयो? अवां बि ठुल जा नुमाइंदा आहियो, अव्हां खे बि ख़बर हूंदी। जी अब्दुल खालिक, तव्हां ॿुधाइजो हलां त जेका हिन सदाम लाशारी जंहिंजी उमिरि हिन वक़्तु 24-25 साल नौजवान छोकिरो शहर जे मुख़्तलिफ़ जेका शहर में थींदो एहतिजाज हुन में शरीक थींदो, ख़ासि करे समाजी बुरानी या ॿियनि मामलनि ते अकबर रहंदो आहे। हुनखे जेका पूरे पुलिस मुक़ाबले में जेका जेकाबाद में क़तल कयो, इहे बि इंकशाफ थिया। अब्दुल जेका पंहिंजो सदाम लाशारी आहे उनखे मुंहिंजे मरण खां 3-4 ॾींहं पहिरीं ठुल पुलिस हुनखे गिरफ़्तार कयो ऐं ठुल पुलिस गिरफ़्तार करे ठुल जे 1 सेक्शन थाणे ते उनखे रखियो वियो। उते जेका मुख़्तलिफ़ सियासी समाजी सरगर्मी जा अॻवान बि उन सां मुलाक़ात कई आहे ऐं प्लस में जेका सहाफ़िन बि उन सां मुलाक़ात कई आहे ऐं पुलिस उन खां लख रुपया रिश्वत तलब कई, जंहिंखां पोइ हिकिड़ो पंहिंजो उन ते FIR दाख़िल थी वई। जंहिं बाद हाणे पुलिस इहा पछताए रही आहे त FIR जेका उहा ग़लति ऐं जाली हुई। FIR में उनखे पुरजो केस दाख़िल कयो। DC आहे FBR कराची जो DC आहे बाक़िर बुरड़ो, उनजे भाउ जेका मोटरसाइकिल पहुती उनजो फुरजो केस दाख़िल कयो ऐं SP जेकाबाद खे ग़लति ब्रीफिंग ॾेई त हिते 11 केस दाख़िल आहिनि।
हालांकि जेके 11 केस अब्दुल खालिक दाख़िल थियल उनमें जुआ एक्ट ॿ टे जुआ जा केस दाख़िल ॿ टे जेका मंशा फरोश या समाजी बुराइयूं उन्हनि ते केस दाख़िल कया बाक़ी हिन ते कंहिं बि क़िस्म जी चोरी फुर अॻवान या किराए जो कंहिं बि क़िस्म केस दाख़िल न आहे थियो। इहा बि मालूमात मिली आहे जेका मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिनखे जेका सख़्तु तशदुद कयो वियो सख़्तु तशदुद में जेका नौजवान जेका मारिजी वियो जंहिंखां पोइ हुनखे पुलिस गोलियूं मारे विया ऐं जंहिं थाणे ते हिते जेका हुनखे जेको मारे वियो आबाद थाणो जेका आबाद थाणो आहे उन राति उन थाणे ते ओशाक शहर एच हुयो ओशाक शहर खे बि इहा टारगेट ॾिनो जंहिंखे तव्हां गोलियूं हुन क़तल करे पुलिस मुकाबले ॼाणे छॾियो पर हुन मुआज़रत कई चवंदा हुन मुआज़रत कई जंहिंखां पोइ फौरी तौरु जेका एच नबी भाई दहाणी खे उते मुक़ररु कयो वियो ऐं नबी भाई दहाणी हिन पंहिंजो नौजवान खे जेका पूरे पुलिस मुक़ाबले में मारे विया। हाणे जेका तव्हांखे ॿुधाईंदा त गुज़िरियल 2-3 महीननि में अहिड़े क़िस्म जा ठुल तालुक में 3 पुलिस मुक़ाबला थिया आहिनि जंहिंमें शफ़ी मोहम्मद तरकी बि आहे मुनीर तरकी आहे उन्हनि खे बि पुलिस मुक़ाबले में मारियो वियो गिरफ़्तार करे पोइ जेका मारियो वियो हिन खे बि हिन वक़्तु जेका पूरी सिंध भरी पई ख़ासि करे JWC तरफ़ां जेको ऐलान थियल आहे उन खां पोइ पूरी JWC पारां बि अॼु आचर ॾियारे इहे एहतजाज कयो आहे हिन में बि सभई माण्हुनि शिरकत कई आहे। JWC मुसलसल एहतजाज करे पई सदाम लाशारी जे खून सां इंसाफ़ लाइ। कराची में बि सिविल सोसाइटी पारां एहतजाज कया आहिनि। अॼु जेको ई आचर ॾियारे रैली कढी आहे इन में बि सभई माण्हुनि शिरकत कई आहे। रैलीअ में मौजूदु माण्हुनि जो छा चवणु आहे ऐं इहो बि ॿुधाइजो त इहा रैली किथां खां शुरू थी ऐं किन किन ख़िताब कयो आहे। हा जी अब्दुल खालिक अॼु जेका JWC तरफ़ां जेको एहतजाज जो सॾु ॾिनो हो म्यूनिसिपल कमेटी खां शानदार रैली कढी वई आहे। रैली में जेका वॾे अंग में जेका माण्हू उहे शरीक थिया आहिनि ऐं जेका उनमें JWC जे अॻवान सां गॾु ठुल जे मुख़्तलिफ़ फ़िक्र जे जेके अॻवान सां गॾु शहरनि दुकानदारनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि क़ौम परस्त धुरियुनि पीपल पार्टी नून लीग समेत विफ़ाक़ परस्त पार्टियुनि जे अॻवान वॾनि ॿिए मज़हबी तंज़ीम जा अॻवान हिन में शरीक आहे। जंहिंखां पोइ ठुल जे जेको रबर चौक ते उते जेका पंहिंजो पिंडाल लॻायो वियो जिते धरणो वियो जिते मुख़्तलिफ़ अॻवान ख़िताब कयो इहो चवणो आहे त जेका सदाम लाशारी आहे उनजे क़तल लाइ IG हिकिड़े क़िस्म फॉर्मेलिटी तौरु हिकिड़े क़िस्म जो जुडिशियल जेका इंक्वायरी मुक़ररु कई ऐं जेका CMC जेका जुडिशियल इंक्वायरी लाइ लेटर लिखिया इहो हिकिड़े क़िस्म जो माना माण्हुनि जे अखियुनि में मिर्च विझणु आहे वारसनि खे अखियुनि में मिर्च विझणु आहे। जेके SSP जेके मुक़ररु कया आहिनि उन SSP अॻु में बि केतिरा माण्हुनि खे फुल फ्राई यादि कराई की उन मां चङाई जी उमेदु न आहे। छो त जेका वारसनि जो इहो चवणु आहे या शहरनि जो इहो चवणु आहे त जॾहिं इनखे गिरफ़्तार ठुल जे A सेक्शन थाणे ते जेको कयो वियो त पोइ जेको आहे इंक्वायरी लाइ आबाद थाणे ते छो कयो वियो ऐं अॼु सिंध पारां 3 ॾींहंनि लाइ 3 ॾींहंनि जे अंदरि जेका पंहिंजो इंक्वायरी रिपोर्ट ॾियणी हुई 3 ॾींहं खां 4 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्तु जेको इंक्वायरी कमेटी आहे उहे वारसनि सां मुलाक़ात न कई आहे शहर जे माण्हुनि सां मुलाक़ात न कई आहे। ॻाल्हि हिते शहरनि जो इहो चवणु आहे मुज़ाहिरनि जो इहो चवणु आहे त ॻाल्हि पधरी पट पई आहे त जॾहिं सदाम लाशारी खे गिरफ़्तार कयो वियो ठुल थाणे ते CCTV कैमरा हर रूम में CCTV कैमरा लॻल आहिनि ऐं जंहिं ॾींहुं गिरफ़्तार कयो मरण खां हिकु ॾींहुं अॻु में गिरफ़्तार कयो उहो CCTV कैमराऊं उनजो रिकॉर्ड ॾेखारनि जेके CCTV कैमरा में रिकॉर्ड कोन्हे जेके रिकॉर्ड में सदाम लाशारी गिरफ़्तारी कोन्हे त असां पुलिस खे माफ़ करण लाइ तयारु आहियूं। पर जेकॾहिं जेके रिकॉर्ड गुम कयो वियो ऐं रिकॉर्ड में सदाम लाशारी जी गिरफ़्तारी आहे त पोइ जेके ज़िम्मेवार जेके पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल करणु घुरिजे। जी सदाम लाशारी जो बलाडो इहो हुयो छा जो हू सोशल मीडिया ते घणो एक्टिव हुयो ऐं पुलिस जे बुराइनि ख़िलाफ़ बि हू लिखंदो इन जे करे बि उनखे मारियो वियो आहे। ॿियो त उन जा वारस चवनि पिया त 10 लख रुपया उन्हनि खां रिश्वत तलब कई वई पर उन्हनि जेको आहे त पुलिस खे 30,000 रुपया ॾियण जो चयो पर पुलिस इहो चयो त जेको हद जो इस्तशो त खेसि 10 लख रुपया ॾिना वेंदा तॾहिं उनखे आज़ादु कयो वेंदो जंहिंखां पोइ उनखे तशदुद में क़तल कयो वियो ऐं पोइ जुड़तू मुक़ाबिलो ॼाणाए जेको आहे त पुलिस इहो चयो त सदाम खे मुक़ाबले दौरान मारियो वियो आहे। अब्दुल खालिक ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे त पुलिस उन्हनि खे जेको गिरफ़्तार करे ठुल जे मसड़माला में हिकु बिलावल सरकी जो होटल आहे उन होटल मां गिरफ़्तार कया हुनखे ऐं उहो होटल में ज़ारा गिरफ़्तार कया त होटल में ज़ारा असांजे ॿाराड़ी वारो इलाइक़ो होटल में सभई माण्हू मौजूदु आहिनि सभिनी माण्हुनि हुनखे ॾिठो छो जे पुलिस उन्हनि खे जेका गिरफ़्तार करे उनखे लाकअप करे छॾियो लखे रुपयनि रिश्वत करे बि कई आहे। ग़रीब हिन जो जेको पी आहे मुगल लाशारी तव्हां ॿुधायो मुगल लाशारी हिन वक़्तु पोड़ो थी आहे पर उहो जवानी में हिकु सुठो मल पहलवान मुगल लाशारी माज़ी में जेका टका जा ॾियारा जेके त उन में ठुल तालुके में पर पूरे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध TV जे सरे हेठि उन मुख़्तलिफ़ जेका सखावती प्रोग्राम कराए तमामु भलोड़ जेका पंहिंजो पहलवान हिन वक़्तु उहो जूर पोड़ो थी वियो आहे पीउ जो अकेलो पुटु आहे उनखे बेदरी सां क़तल कयो ऐं ग़रीब माण्हू
जेको डिग्री कॉलेज जो रिटायर्ड चौकीदारनि जो पघार जेका पेंशन आहे 25 खां 30,000 थी सघे थो, उहो 25-30,000 लख रुपया केरु ॾिए थो। जंहिंखां पोइ हिकु राति जेका हुनखे ठुल सां हिते रखियो आहे, ऐं ॿी उन खां पोइ ॿिए ॾींहं ते हुनखे जैकाबाद शिफ्ट कयो आहे। जैकाबाद में मामला तय न थिया, जंहिंखां पोइ हुनखे जुर्त पुलिस मुक़ाबले में जेका हुनखे क़तल करे हुनजो लाश जेका वारसनि हवाले कयो आहे। तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त सदाम लाशारी जे जिस्म में तशद जा निशान पिणु वारसनि इहो चयो त जिस्म में तशद जा निशान आहे। इन में अंदाज़ो इहो हो त जेका सदाम लाशारी खे तशदबाद क़तल ऐं हुन जे क़तल में जेके ऑफिसर मुक़रर या पुलिस अहलकार मुक़रर उन्हनि जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई न थी सघे। अलबत्ता ऑफ द रिकॉर्ड जेके बि आबाद ए सेक्शन थाणे जे जेके अमलदार पुलिस अमल अहलकार आहिनि, उन इहो चयो आहे त जेको कुझु थियो आहे ग़लति थियो आहे ऐं असांखे ग़लति गिरी वियो आहे, जंहिंजी नतीजे में नौजवान जेको मारिजी विया आहिनि। इहा सूरत हाल आहे। पूरी सिंध भरी पई आहे। ठुल में रोज़ जे बुनियाद ते एहतजाज थी रहिया आहिनि। JWC भरपूर एहतजाज कयो आहे। मुख़्तलिफ़ शहर में एहतजाज थी रहिया आहिनि ऐं पंहिंजो सदाम लाशारी जे केस दाख़िल करण लाइ जेका पंहिंजो मुतालबो कयो। जेतिरो की वॾे हितां जो इशारो इहो चवणु CM सिंध जुडिशियल इंक्वायरी मुक़ररु करण लाइ त उन लेटर लिखिया। छा CM सिंध वटि एतिरा पावर न आहे त जंहिं पुलिस अहलकार आहिनि जेके हिनखे गिरफ़्तार कयो या जुर्त मुक़ाबले में पंहिंजो हुनखे क़तल कयो, छा उन पुलिस अहलकार जे ख़िलाफ़ कार्रवाई नथो करे? जेकॾहिं उहे पुलिस अहलकार उहे पुलिस अमलदार SHO DSP SSP जेकॾहिं पंहिंजे हदनि में पंहिंजे तालुकनि में पंहिंजे ज़िले में हूंदा त उहा इंक्वायरी कहिड़ी साफ़ ऐं शफ़ाफ़ जेका थी सघे थी। तंहिंजे करे हुनजो सरमान जेकमबाद जे SSP चवणु सुमेर नूरचंदा जो बि को हिन वक़्त ताईं बयानु न अची सघियो आहे, न ई उन जेको आहे त उन पुलिस वारनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई कई आहे, न ई उन जे वारसनि वटि पहुतो आहे। त छा जेकमाबाद जो जेको SSP आहे उहो बि हिन वक़्तु नाकाम थी चुको आहे, छाकाणि त जेकमाबाद में बि हिन वक़्तु क्राइम जेको आहे त तमामु तेज़ी सां वधे पियो, ख़ासि करे ठुल बि उनजो वॾो तालुको आहे। ठुल में बि जेको आहे ॾोहनि जूं जेके वारदातूं आहिनि उहे वधंदियूं पियूं वञनि। त SSP खे अवां पहिरियां बि ॿुधायो त SSP खे इहो चयो वियो त सदाम 11 केसनि में खेनि घुर्बल आहे, जंहिंखां पोइ हुनखे मुक़ाबले में मारियो वियो। त SSP बि हिन वक़्तु ताईं हुनजो बि को बयानु साम्हूं न अची चुको आहे। जी बिल्कुलु SSP जो इन हवाले सां कंहिं बि क़िस्म जो को बि बयानु जेका साम्हूं न अचे। जेतिरो SSP खे इन मामले ते प्रेस कॉन्फ्रेंस करणु घुरिजे आहे त सूरत हाल वाज़ह कराए। SSP इन करे बि मौक़ो ॾियण लाइ तयारु न आहे त हुन ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जो को बि फर्ज़ो केस हिकु ॾींहुं अॻु में दाख़िल कयो। बाकर बोड़ो जो भाउ आहे गुलाम यासिर बोड़ो ऐं पंहिंजो उन जे फरियाद ते दाख़िल कया। उहे जेके फरियादी आहिनि ॿुधाए पोइ उहे फरियादी बि हिन वक़्तु पछता रहिया आहिनि त असां जेको FIR दाख़िल कया ग़लति FIR कया। जेतिरो हितां इशारो इहो चवणु आहे जो DC आहे FBR जो DC बाकर बोड़ो उन खे बि जांच में शामिल कयो वञे ऐं जंहिं माण्हुनि खे जेका 10 लख रुपए जेका पुलिस डिमांड कई आहे, जंहिं माण्हुनि खे छॾाइण लाइ या हिन खे गिरफ़्तार करण लाइ जंहिं बि धुरियुनि पंहिंजो इनवाल आहिनि उनखे बि गिरफ़्तार करे तफ़सील में शामिल कयो। SSP जेकाबाद तव्हांजा त वारसनि जे तॾहिं ते छा पर हिते ठुल अचण लाइ तयारु न। जेकॾहिं उन सां इहा सख़्तु खां सख़्तु रद अमल अची सघे थो। जे SSP जेकॾहिं ठुल आयो आहे किथे कंहिं थाणे ते या वारसनि वारे सख़्तु खां सख़्तु रद अमल अची सघे। तंहिंजे करे SSP छा पर जेकाबाद ज़िले जो को बि चूंडियल नुमाइंदो हिन वक़्तु जेका हुनजे वारसनि न आहे पर नसीरो नाहक हिकिड़े क़िस्म थियो आहे। जेकाबाद जो MLA मोहम्मद मियां सुमरो हुजे जेको ठुल जो MP डॉक्टर सौराब जेतोणीकि पंहिंजो अमेरिका वियल आहे, उनजो को बि नुमाइंदो हुनजो पुटु या ॿियो को न आहे पहुतो। ममताज़ जखराणी ठुल मां MP आहे, ममताज़ जखराणी न आहे पहुतो। असलम बाबड़ो ठुल जेकाबाद मां MP आहे, उहो तॾहिं ते न आहे पहुतो। सूबाई सलाहकार में एजाज़ जखराणी उहो हिन वक़्तु न आहे पहुतो। सिंध हुकूमत जो को बि चूंडियल नुमाइंदो हिन वक़्तु न आहे पहुतो। ठुल वरी पिया रोज़ सवें जे तादाद में TV स्क्रीन ते सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो त रोज़ सवें जे तादाद माण्हू एहतजाज कराइनि। साॻिया माण्हू हिते मुक़ररु हुनखे वार बि वंग न थियो आहे। तंहिंजे करे हिकिड़ी क़िस्म जी माइशी पकड़ा पर एहतजाजी ऐं मुज़ाहिर जेका उहो अॻिते वधण लाइ वीचारनि चए पियो जेकॾहिं कुझु ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं मामलो हलनि थियो ऐं जेका इंक्वायरी कमेटी में कंहिं बि का बि ख़र्चु न निकितो त पोइ इहे एहतजाज जेको कराची ताईं बि वठी सघंदा ऐं इस्लामाबाद ताईं वठी। वॾी महिरबानी सरमंद प्रोग्राम में जॉइन करण लाइ। ठुल सिंध TV जे रिपोर्टर सरमंद जूं ॿी ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त सदाम लाशारी खे पहिरियां ठुल जे A सेक्शन थाणे ते रखियो वियो, जिते हुनजे वारसनि खां 10 लख रुपया रिश्वत वठण जो पुलिस वारनि चयो, जंहिंखां पोइ हुनजे वारसनि खेनि इहो चयो त हू ग़रीब आहिनि ऐं उन्हनि वटि पैसा न आहिनि। जंहिंखां पोइ सदाम लाशारी खे जेकमाबाद जे हिकु थाणे ते रखियो वियो, जिते वरी पुलिस पारां डील करण जो चयो ऐं वारसनि खां पैसा घुरिया, पर हुनजे वारसनि पैसा ॾियण खां इनकार कयो। जंहिंखां पोइ राति जे वक़्तु हुनखे जुर्तू मुक़ाबिलो ॾियाराए क़तल कयो वियो, जॾहिं त सदाम लाशारी मथां
को बि जेको आहे त केस दाख़िल न आहे। हिकु ॾींहुं अॻु जेका आहे मोटरसाइकिल फुर जी जेका आहे एफ.आई.आर. दाख़िल कई वई ऐं उन सां गॾोगॾु 11 केस जेके आहिनि मंशियात या ॿिया उन में जेको आहे त उनखे शामिलु करण लाइ पुलिस पारां कोशिशूं कयूं, पर जॾहिं सिविल सोसाइटी सान्यावंद JWC मुसलसल एहतजाज कया, जंहिंखां पोइ IG सिंध पारां इन समूरे मामले जी जेका आहे उहा कमेटी जोड़ी, ॿिनि SSP लेवल जे ऑफिसरनि खे उन में शामिलु कयो वियो। उन्हनि खे इहो चयो वियो त 3 ॾींहंनि जे अंदरि इन वाक़े जी रिपोर्ट पेश कनि, पर 4 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं जेके SSP आहिनि उन्हनि रिपोर्ट पेश नाहे कई, जॾहिं त उनजे वारसनि पारां पुलिस ते बेतमादी कई आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त सेशन जज उनखे जेको आहे त इन कमेटी में शामिलु कयो वञे जिन ते उन्हनि खे एतमाद आहे, जॾहिं त पुलिस ऑफिसरनि जे मथां उन्हनि खे एतमाद न आहे। हिते नंढिड़ो वठूं था ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। ठुल में पुलिस पारां मुक़ाबिलो ॾियाराए क़तल थी वियल सदाम लाशारी जा जॾहिं वारस एहतजाज करणु निकिता ऐं सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि वायरल थी ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज थिया त IG सिंध पारां इन सॼे मामले जो नोटिस वरितो ऐं SSP लेवल जे ऑफिसरनि जी जेका आहे इंक्वायरी कमेटी जोड़ी जेका IG सिंध खे रिपोर्ट पेश कंदी, जंहिंमें SSP लाड़काणो डॉक्टर मोहम्मद इमरान ऐं SSP शिकारपुर अमजद शेख खे जेको आहे त इन कमेटीअ जो मेंबर बणायो वियो, जेको IG सिंध खे रिपोर्ट पेश कंदा। हिन वक़्तु टेलीफोन ते असांखे जॉइन कयो आहे SSP शिकारपुर अमजद शेख। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम। सर, सदाम लाशारी खे पुलिस पारां इहो चयो त मुक़ाबले दौरान हुननि जेको आहे मारियो आहे, जॾहिं त उन्हनि जे वारसनि पारां इहो बयानु ॾिनो त पुलिस हुनखे गिरफ़्तार कयो, 3 ॾींहं पुलिस वटि हुयो ऐं पुलिस पारां उनखां 10 लख रुपया रिश्वत घुरी ऐं हुननि उनखे न ॾिनी, जंहिंखां पोइ उनखे क़तल कयो वियो। ऐं हिन वक़्तु तव्हांखे बि हिन कमेटी में शामिलु कयो आहे। हिन वक़्तु ताईं कहिड़ी पेशरफ़्त अची चुकी आहे? तो जी बिल्कुलु इन जेको इनकाउंटर थियो इन जी जेके बि शकूक शबात उथिया आहिनि, जेके क्वेश्चन्स हिन ते रेज़ थिया आहिनि, उन ते IG साहब हिकिड़ी कमेटी कंस्टिट्यूट कई आहे, जंहिंमें मां ऐं SSP लाड़काणा मौजूदु आहिनि। सुभाणे इंशाअल्लाह ताला असां मौक़े जो विज़िट करे उन्हनि जे जेके लवाइकीन उन्हनि सां बि मिलंदासीं ऐं ॿिया जेके पुलिस जा आहिनि गवाह या पुलिस जी जेके टीम हुई उन्हनि सां बि इंक्वायर कंदासीं। ऐं सिर्फ़ु मां इहा इंश्योर कराइणु चाहियां थो त इन में टोटल मेरिट थींदी। अगरि हुनखे बेगुनाह को क़तल कयो वियो आहे एनकाउंटर आहे त उहा बि शइ एक्सपोज़ थींदी ऐं अगरि का ॿी का शइ आहे उहा बि जेके हक़ाइक़ आहिनि उहा साम्हूं ईंदा। सर, हुनजे वारसनि पारां इहो ख़दशो ज़ाहिर कयो आहे त SSP लेवल जा जेके 2 ऑफिसर जंहिंमें अव्हां बि आहियो इन्हनि खे शामिलु कयो आहे, पर पुलिस ते उन्हनि जो एतमाद न आहे। हू चवनि पिया त सेशन जज ते जेका हिकु कमेटी जोड़ी वञे जेका इन सॼे मामले जी जांच करे। ऐं अव्हां छा था सम्झो त इहा जेका अव्हां सुभाणे उनजे वारसनि वटि वेंदव त छा पुलिस ते हिन वक़्तु माण्हुनि जो एतमाद आहे ऐं इहा जेका कमेटी आहे इहा फेयर फ़ैसिलो ॾींदी? ॾिसो जी, हुननि जी एतमाद जी हाणे मां त पंहिंजे हिसाब सां कुझु नथो चई सघां, पर बहरहाल इहो आहे त हिकिड़े सीरियस मैटर में SSP लेवल जे 2 ऑफिसर्स खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो वियो आहे। असांजी कोशिशि इहा हूंदी त बिल्कुलु मेरिट प्रिवेल थिए। इन में न को असांजी इहा कंहिंखे बचायूं, न को कोई अगरि क़तल थियो आहे इहो नाहक़, हुन में उन्हनि खे जवाबदारी सज़ा बि मिले। बहरहाल हिन वक़्तु कुझु बि चवणु इन वक़्तु मुक़बल वक़्तु हूंदो जो का शइ अञा इंक्वायरी कमेटी पंहिंजी प्रोसीडिंग स्टार्ट न कई आहे त उनजे साम्हूं न आहिनि। हुनजी जेको चवनि था हिकिड़ी जुडिशियल कमेटी थी वञे यानी जुडिशियल इंक्वायरी कई वञे, उहो पंहिंजी जॻह ते हुननि जी हिकिड़ी पंहिंजी डिमांड आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में उहो होम डिपार्टमेंट या CM साहब हुनखे ऑथोराइज़ करे सघनि था। बहरहाल असांजी जेके एडमिनिस्ट्रेटिव इंक्वायरी आहे जेका IG साहब ऑथोराइज़ कई आहे उहा सुभाणे खां इंशाअल्लाह पंहिंजो कमु शुरू कंदा। सर, सिंध में अव्हां जहिड़ा बि ऑफिसर आहिनि जेको हिन वक़्तु बहितर कमु कनि पिया, ताज़ो ई अव्हां समरत कुमार खे बि बाज़ियाब करायो, जंहिंखां पोइ सोशल मीडिया ते बि अव्हां जेको आहे हिकिड़ो सुठो ट्रेंड हलियो त SSP अमजद शेख कंदरकोट जे जेको ॿारड़ो आहे उनखे बाज़ियाब करायो आहे। ऐं शिकारपुर में बि जेको आहे त हिन वक़्तु कुझु मुगवी जेके आहिनि नापरकोट वारे इलाइक़े में जेके दाड़ेलनि वटि यर्गमाल बढ़ियल आहिनि या शिकारपुर जा जेके मुगवी आहिनि उहे सभु बाज़ियाब थी चुका आहिनि? जी, मुगवी 3 आउटस्टैंडिंग आहिनि शिकारपुर डिस्ट्रिक्ट जा। हुन में हिकिड़ो मलिक ऐं 2 जेके जाफ़री आहिनि उन्हनि लाइ कोशिशूं असांजी जारी आहिनि। चूंकि पहिरियों थियल आहिनि त उन में असां कोशिशि कयूं था त जेके बि हिननि जा वेयर अबाउट्स आहिनि या जेके मामला में ट्रेस थिया आहिनि उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई करे रहियूं आहे।
शिकारपुर डिस्ट्रिक्ट बज़ाते ख़ुदि हिकिड़ो तमामु ट्रबलसम रहियो आहे एरिया, उनमें गड़ी तेजो जहिड़ा गड़ी यासीन जहिड़ा सख़्त जा आहिनि या कची जा एरिया शामिल आहिनि, जंहिंमें हमेशह इहो दाड़ियुनि जी कल्चर जेको दाड़ियुनि जी तरफ़ां ट्रेडिशन रही आहे। मुंहिंजी कोशिशि इहा आहे त जेका गवर्नमेंट जी रिट आहे, स्टेट जी रिट आहे, उहा हिते बहाल अॻवा बराए तव्हां इंडिया हीनियस क्राइम उहे ख़तमु थियनि। हुनमें ज़रूरु टाइम लॻंदो, मूंखे बि आहे, हाणे 10 ॾींहं थिया आहिनि। जी कोशिशि कंदासीं त जेके बि आहे स्टेबिलिटी थिए, अमन अमान जी सूरत हाल बहितर करे। काफ़ी टाइम तव्हां कश्मीर में बि रहिया हो ऐं कश्मीर में जेका सूरत हाल हुई उहा उन वक़्तु कंट्रोल में ई, हिन वक़्तु कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी चुकी आहे। हिकु तरफ़ SSP इरफान समूह बि बहितर कमु करे पियो ऐं जेको आहे त मुख़्तलिफ़ जेके दाड़ियल आहिनि उन्हनि खे बि उन इनकाउंटर करे मारियो आहे, पर कश्मीर जी जेका सूरत हाल आहे उहा हिन वक़्तु ताईं कंट्रोल में नथी अची सघिजे। इन जो कहिड़ो सबबु आहे? ॾिसो, तमामु हिकिड़ो बहितरीनु ऑफिसर हुते पोस्ट कयल आहे, इरफान समूह तमामु दिलेर ऑफिसर आहे ऐं इहो जेके प्रीवियस में थियल आहिनि डिस्ट्रिक्ट सखर ऐं दादू में तमामु सुठी रेपुटेशन रही आहे एंटी डेकॉइट ऐं एंटी क्रिमिनल एक्टिविटीज़ में। हिन में बि दुआ इहा ई आहे त इंशाअल्लाह ताला उनखे बहितर तरीक़े सां जेको आहे कंट्रोल करण में मदद मिलंदी। नंबर 2 ॻाल्हि त शिकारपुर ऐं कंदकोट ज़िलो इहो इंटर रिलेटेड हूंदा आहिनि हमेशह। जॾहिं मां बि हुयुसि त तमामु हिकिड़ो बहितर ऑफिसर तनवीर हुसैन तुनिया साहिबु हिते पोस्टेड हुआ शिकारपुर में, जंहिंजे करे मूंखे तमामु घणी मदद मिली। हाणे बि मुंहिंजे ख़्याल में असांजी अगरि टीम सही हली ऐं ॿिन्ही तरीक़े सां, छो त क्रिमिनल ट्राइब्स हिकिड़ा आहिनि जेके हिते बि वारदातूं कनि था, हुते बि कंदा, कोऑर्डिनेशन सुठी रही त इंशाअल्लाह ताला इन जो इम्पैक्ट कश्मीर में बि ईंदो। सिंध में सर काफ़ी SSP आहिनि, पर जिते जेका आहे सूरत हाल ख़राबु थिए थी त 3 SSPनि खे रखियो थो वञे, जंहिंमें इरफान समूह, तनवीर हुसैन तुनियो ऐं अवां शामिल आहियो। अवां बि काफ़ी अरसे खां हैदराबाद में जेको आहे त ड्यूटी कयो पिया ऐं हुते हैदराबाद में बि अमन अमान जी सूरत हाल अवां कंट्रोल कई, वरी वापसि अवांखे शिकारपुर आंदो वियो। इन जो कहिड़ो सबबु आहे? ॾिसो जी, शिकारपुर जी जेका सूरत हाल आहे उहा कंहिंखां बि लिकियल न आहे। उनमें जेकी फुरलूटूं हुयूं, रोड अॻवा पर तव्हांजा इशूज़ आहिनि, ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि त उनखे जेका सपोर्ट ॾियणु घुरिजे कश्मीर ज़िले में, छो त हिननि जी बाउंड्रीज़ मिलनि थियूं ऐं नापरकोट जो जेको आहे गड़ी तेगे जो जेको आहे कचो, उहो वरी ॿिए तरीक़े सां उते कंदकोट में मिले थो। ऐं इन सां गॾु गॾु जेके क्रिमिनल्स आहिनि उहे पंहिंजी आज़ादीअ सां कार्रवाई उन वक़्तु करे सघंदा आहिनि जॾहिं उहो हिकिड़ो इन्हनि मां डिस्ट्रिक्ट उनखे थोरो लूज़ हैंड ॾींदो आहे। मुंहिंजे अचण जो मक़सदु या जेको असाइनमेंट जेका अजी साहिब सां मोकिली आहे त उहा इहा आहे त ॿिन्ही जो कोऑर्डिनेशन सुठो रहे, सपोर्ट मिले कंदकोट ज़िले खे, त जेको हिन वक़्तु इशूज़ हली रहिया आहिनि उहे बहितर थी सघनि। ऐं नंबर 3 ॻाल्हि त शिकारपुर बज़ाते ख़ुदि पाण हिकिड़ो चैलेंज आहे त पंहिंजे हिसाब सां उहो बि स्टेबल रहे, उनखे बि को क्राइम में घटिताई अचे। ताज़ो ई सर सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो वायरल थी, ASP शिकारपुर सिटी फाज़िल शाह पारां के तक़रीब में ख़िताब कंदे चयो त हू कंहिं बि जेको सियासी वॾेरा आहिनि उन्हनि जे चवण ते न हलंदो, जेके जवाबदार हूंदा उन्हनि खे हू गिरफ़्तार कंदा ऐं उन बंगलनि वारनि खे बि घुरिजे त हू पुलिस खे ईअं फ़ोन न कनि। त छा अव्हां खे बि का सियासी दॿा आहे शिकारपुर में जॾहिं अव्हां जॉइन कयो आहे त? ॾिसो, सियासी दबाव त हिन वक़्तु बि न आहे, न मूंखे कश्मीर में हुयो न कंहिं ॿिए ज़िले में हुयो। ऐं हमेशह मां त हिननि खे पॉज़िटिवली कंदो आहियां त अगरि काथे असांजी मदद जी ज़रूरत पवंदी आहे त हिननि खे इंगेज कंदा आहियूं। सियासी दबाव त कॾहिं बि न रहियो आहे। नंबर 2 ॻाल्हि इहा आहे त हिते मुंहिंजो अचण बि अजी साहिब जी हिकिड़ी तमामु सोल चॉइस हुई, उन्हनि जी प्रायोरिटी, उन्हनि जी हिकिड़ी डिसीशन हुयो, जंहिंजे करे मूंखे हिकु त सियासी दबाव हूंदो बि न आहे ऐं अलाह ख़ैर करे न मां हिन प्रेशर में कॾहिं को पाण खे विधो आहे या एक्सेप्ट कयो आहे। वॾी महिरबानी सर प्रोग्राम में जॉइन करण लाइ। SSP शिकारपुर अमजद शेख जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो इहो चवणु हो त सदाम लाशारी खे जेको पुलिस पारां मुक़ाबिलो ॾियाराए क़तलु कयो, उन हवाले सां IG सिंध पारां जेका कमेटी जोड़ी जंहिंमें SSP लाड़काणो डॉक्टर मोहम्मद इमरान ऐं SSP शिकारपुर अमजद शेख खे शामिलु कयो आहे। हू जेको आहे त सुभाणे वञी उनजे वारसनि सां मिलंदा ऐं सॼे जेको वाक़ियो आहे उनजी हू जांच कंदा ऐं सदाम लाशारी जेकॾहिं बेगुनाह हूंदो त उनजे वारसनि खे हू इंसाफ़ ज़रूरु फ़राहम कंदा। जॾहिं त सदाम लाशारी जे वारसनि पारां पुलिस ते बेतमादी ॾेखारी आहे, हुनजो इहो चवणु आहे त जेके सेशन जज जी लेवल जा जेके जज आहिनि उहे इन कमेटीअ में शामिलु थियनि, जेके इन समूरे वाक़े जी जेको आहे त सही नमूने जांच कनि। पुलिस ते उन्हनि खे एतमाद न आहे त उन सदाम लाशारी जो जेको खून आहे उनखे लोड़ियो वेंदो, जॾहिं त SSP अमजद शेख जो इहो चवणु आहे त सदाम लाशारी जेकॾहिं बेगुनाह हूंदो त उनजी जेका रिपोर्ट आहे हू
IG सिंध खे पेश कंदा ऐं जेके मुलविस पुलिस एहलकार आहिनि उन्हनि खिलाफ़ बि कानूनी जेका कार्रवाई आहे उहा कई वेंदी। जॾहिं त शिकारपुर में अमन अमान जी सूरत हाल आहे। SSP अमजद शेख जो चवणु हो त शिकारपुर मां 3 मुगवी जेके आहिनि हिन वक़्त ताईं दाड़ेलनि वटि यरगमाल बणियल आहिनि ऐं उन्हनि खे बि जल्द बाज़ियाब करायो वेंदो। जॾहिं त उनजो इहो बि चवणु आहे त सियासी खेनि को बि दॿा न आहे ऐं जॾहिं IG सिंध उन्हनि खे शिकारपुर जेको आहे त पोस्टिंग ॾिनी त हुन इहो चयो त हू कंहिंजे बि सियासी दॿाउ में न ईंदो ऐं न ई कॾहिं हुन कंहिंजो प्रेशर जेको आहे त खयों आहे ऐं शिकारपुर में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बहितर कई वेंदी। पंहिंजे मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगीअ खे अॻे प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।